सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम में बॉटनिकल गार्डन जो ॿीहर बुनियाद विधो वियो। ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर ज़हीरुद्दीन मीराणी बूटो लगाए इफ्तिताह कयो। अपडेट कयूं पिया के टंडो जाम खां जिते HRJ न्यूज़ जी रिपोर्टर मुंसिफ अहमद टालपुर मुताबिक़ सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम में बॉटनिकल गार्डन जी बुनियाद विधो वियो। ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर ज़हीरुद्दीन मीराणी बूटो लगाए इफ्तिताह कयो। बॉटनिकल गार्डन में वायरस इलाके में घट पानी ते थींदड़ देसी बूटन जी वाध लाइ बूटा पोखिया विया। तफ़सील मूजिब सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम में बॉटनिकल गार्डन जो ॿीहर बुनियाद विधो वियो। कुझु अरसा अॻु में यूनिवर्सिटी जे पुराणे गार्डन खे ख़त्म कयो वियो हो, जंहिं बाद वाइस चांसलर डॉक्टर ज़हीरुद्दीन मीराणी जी ज़ाती दिलचस्पी बाद अहिड़े गार्डन खे नएं सिर यूनिवर्सिटी जी सेंट्रल लाइब्रेरी वेझो क़ाइमु कयो पियो वञे, जंहिंजो बाज़ाब्ता इफ्तिताह वाइस चांसलर डॉक्टर ज़हीरुद्दीन मीराणी बूटो पोखे कयो। बॉटनिकल गार्डन खे क़ाइमु करण जे पहिरें मरहले वायरस इलाक़नि लाइ मुख़्तस कयल थर ऐं कार्नर में बूटा पोखिया विया। उन मौक़े ते मुख़्तसर तक़रीब खे ख़िताब कंदे वाइस चांसलर डॉक्टर ज़हीरुद्दीन मीराणी जो चवणु हो त असांजा देसी वण ऐं बूटा ख़त्म थींदा पिया वञनि, जिन खे बचाइण लाइ यूनिवर्सिटी जा माहिर पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। हिननि चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे बॉटनिकल गार्डन में अहिड़ा बूटा पोखिया वञनि जेके मौजूदा वक़्त में नायाब थींदा पिया वञनि ऐं इंशाअल्लाह ही फ्रूटफुल रिज़ल्ट मिलंदी। हिन जो वॾो एक्सपोजर आहे, हिते एक्सपेरिमेंट्स थींदा आहिनि ऐं असांजो बोटनी गार्डन जेको डिस्ट्रॉय थी चुको आहे, इंशाअल्लाह वरी हुनखे क्रेडिट and inshallah in future you see certain different types of plants over here where the students committee in the charge of Dr. Inayat Ajbar, Dr. Shanum Ali Saab and other team members. मुक़ररीन जो वधीक चवण हो गार्डन में नायाब ऐं मेडिसिनल प्लांट्स हया वेंदा जंहिंजी अहमियत खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। अहिड़नि ॿूटनि ते नौजवान स्कॉलर्स तहक़ीक़ बि कंदा आहिनि। हिननि जो वधीक चवण हो सिरई इलाइक़े में देसी ॿूटनि जूं जिन्सूं नायाब थींदियूं पियूं वञनि। उन्हनि जिन्सनि खे बचाइण लाइ थर कार्नर में ॿूटा लॻाया वेंदा। उन मौक़े ते ज़रई यूनिवर्सिटी एनिमल हस्बेंड्री एंड वेटनरी साइंस फैकल्टी जे DN डॉक्टर गयासुद्दीन शाह राशिदी, क्रॉप प्रोटेक्शन फैकल्टी जे DN डॉक्टर अब्दुल गनी लंजार, डॉक्टर जान मोहम्मद मरी, डॉक्टर इनायतुल्लाह राजपर, डॉक्टर इजाज़ अहमद सूमरो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। HRJ न्यूज़ ते वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJ न्यूज़।